नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु। वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अम्मल इंसानु इज़ा मब्तलाहु रब्बुहु फ़अकरमहु व नअमहु फ़यक़ूलु रब्बी अकरमन। वइज़ा मब्तलाहु फ़क़दर अलैहि रिज़्क़हु फ़यक़ूलु रब्बी अहानन। कल्ला बल ला तुक़रिमूनल यतीम वला तहाज़ून अला तामिल मिस्कीन। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्दो सना बुज़ुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए जेको हिन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। बेहिसाब दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर अहमद मुजतबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ते हुजन, जिनके अल्लाह ताला
न पूरी कायनात जे ला रहमत बनाए मबूस फरमायो। मुख्तसर हम्दो सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, इंतजामिया जे तरफां हुकूकुल इबाद जे मौज़ूअ ते ॻाल्हाइण जो हुकुम मिलियो आहे। मिशकात में हदीस आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े टिन क़िस्मनि जा दफ़्तर ऐं किताब हूंदा। हिकु किताब वारो उहो शख़्स हूंदो जंहिंजी बख़्शिश कान थींदी। ॿियो उहो किताब वारो हूंदो जंहिंखे छॾियो कोन वेंदो। टियों उहो किताब वारो हूंदो जंहिंजी अल्लाह परवाह कोन कंदो। जंहिंखे माफ़ न कयो वेंदो, ही मुशरिक इंसान हूंदो। हिन जी बख़्शिश मुमकिन ई न आहे, छो जो रब करीम जो वाइदो आहे त ख़ालिक़ कायनात मुशरिक ऐं काफ़र खे जेकॾहिं इन अक़ीदे सां उनजो मौत अची वियो, बख़्शिश न थींदुसि। अहिड़ी सिफ़ात छो न हुजेसि, वॾियूं सिफ़ात छो हुजनिसि। सही बुखारी जी मशहूर रिवायत कई दफ़ा ॿुधी चुका आहियो। अल्लाह जे रसूल फरमायो त सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम संस वाले जी मुलाक़ात थींदी पीउ जी। पीउ चवंदो, पुट अॼु मूंखे जहन्नम जे अज़ाब खां बचा। मिनत कंदो। हालांकि जेकर तव्हां क़ुरान जो मुतालो कयो, सूरत मरियम आहे, इहो साॻियूं पीउ पंहिंजे मसलक में, पंहिंजे अक़ीदे में केॾो मज़बूत आहे। वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या इज़ क़ाल लिअबीहि या अबति लिम तअबुदु मा ला यस्मअु व ला युबसिर व ला युग़नी अन्का शैया। ए मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे बाने इब्राहीम जो ज़िक्र बयान कर। मुंहिंजो सचो नबी हुयो, पंहिंजे पीउ खे बि सच थो चए, मुंहिंजा पीउ तूं छो थो हुन जी इबादत करीं? न ॿुधनि था, न ॾिसनि था, न के तुंहिंजे कम अचनि था, छो तुंहिंजी इबादत करीं? बाबा हिन जे दर ते आहे छा? अच्छा तो जवाब मिलेसि, इहो साॻियो माण्हू आहे। قال راغب أنت عن آلهتي يا إبراهيم لئن لم تنته لأرجمنك وهجرني مليا। ओ इब्राहिम, मुझे खुदा का मुंह पे मोड़ी, जेकॾहिं तूं न रुके त पत्थर हणाए माराए छॾींदो सही, या वक़्ती तौर घर मां कढी छॾींदो सही। केॾी सख़्ती आहे। पुट खे तो चवे इब्राहिम अलैहिस्सलाम खे, इब्राहिम इहे ॻाल्हियूं मूंखे वणनि कोन थियूं, मुंहिंजे महबूद जे ख़िलाफ़ न ॻाल्हाईंदो कर। भले मुंहिंजो पुटु आहीं, पर उहो हिकु ॾींहुं ईंदो ऐं क़ौम वारनि सां गॾिजी तोखे माराए छॾींदुसि, या तोखे घर मां कढी छॾींदुसि। इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब, तूं घणी तकलीफ़ न कराऊं, पाण थो हली वञा। घर छॾे वियो पीउ। अॼु क़यामत जो ॾिहाड़ो क़ाइम थींदो, मिनथूं कंदो, पुट ही जहन्नम आहे, मूंखे बचा। अल्लाह जे रसूल फरमायो,
इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला तो मूंसां हिकिड़ो वाइदो कयो अल्लाह तुख़्ज़िनी यौम युबअसून तो जीअं चयो मूं तीअं कयो मूंखे क़यामत जे ॾींहुं सुरख़ुरू कजां माण्हू छा चवंदा इब्राहिम हिकु नालो आहे जेको अॼु बि जेको आहे हर दुरूद में इब्राहिम अलैहिस्सलाम जो नालो उन खां बग़ैर तव्हांजी दुआ पूरी क़बूल कान थी थिए उन खां बग़ैर तव्हांजी निमाज़ मुकमल न आहे इब्राहिम तोसां वाइदो आहे मुंहिंजो पर दुनिया सां तो वाइदो करे चुको आहियां न इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा अल्लाह उन शख्स के माफ़ न कंदो जेको शिरक में मरी चुको उन खां अलावा जेके चाहे माफ़ करे ये तो वाइदो मुंहिंजो पर जीअं त मूं तोसां वाइदो कयो आहे दुनिया सां वाइदो आहे निभाइण मुंहिंजो कमु आहे अल्लाह जो रसूल फरमाइनि था इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम ॾिनो वेंदो पंहिंजनि पेरनि में निहार जॾहिं पेरनि में निहारींदो त संस वालिद जी सूरत रब करीम इंसान मां फेराए जानवर में कंदो सुम्म तुरिया फिन्नार गेले उनखे जहन्नम में दाख़िल कयो छा मालूम थियो उहो किताब वारो जंहिं अल्लाह सां शिरक कयो आहे बख़्श न कयो वेंदो हेॾी वॾी सिफारिश आहे को मुरीद कोन हो सॻो पीउ हुयो अल्लाह जो कोन थी ला तजअल मअल्लाहि इलाहन आखर फतुल्का फी जहन्नम मदूमम मदहूरा कि रब सां गॾु कंहिंखे ॿियो माबूद न कजां जहन्नम में दाख़िल थींदे मलामती थी वेंदे पंहिंजो पाण खे मलामतूं कंदे मुंहिंजे दरबार मां तड़ियल थी वेंदे ॿियो उहो किताब ला याबुल्लाह अल्लाह जी परवाह कोन कंदो केरु आहे हदीस मशहूर आहे अल्लाह जे रसूल फरमाए को इंसान वॾो गुनहगार हूंदो एॾा गुनाह जो 99 किताब हूंदा हुनजे गुनाहनि जा 99 अल्लाह हिनखे पंहिंजे वेझो घुराईंदो ॾे ख़बर गुनाह कया अथई हासिल कया अल्लाह पुछंदो उज़र अथई जो मालिक उज़ुर कबो आहे बेख़बर जे साम्हूं तो ख़बरदार जे साम्हूं उज़ुर करे बि छा कंदुसि को उज़ुर कोन्हे मूंखे भला लिखण वारनि ते कोई इतराज़ मालिक हिन ते इतराज़ कोन्हे जंहिं पाण न खंदो खणंदा आहे पूरो महीनो या पूरा 6 महीना पोइ दुकानदार जॾहिं बिल ईंदो आहे त छिरक पाईंदा आहियूं भई हेॾो बिल बाबा तूं फलाणो फलाणो वठी वियो हिते चए थो अल्लाह हिन ते इतराज़ कोन्हे कम कया आहिनि सभु इतराफ़ थो कयां अल्लाह फरमाए चवण ॻाल्हि ॿुध तुंहिंजी हिकिड़ी नेकीअ वञी खणी आ हिकिड़ी नेकी हमरा शिशदर हैरत में परेशान किथे ई 99 दफ़्तर वेठा जो हद निगाह ताईं डिघा रब तो चए हिकिड़ी नेकी बाना खणी आ वेंदो हिनखे नेकी मिलंदी हदीस बिताका जे नाले सां मशहूर आहे पर्ची वारी हदीस जे तव्हां सेठ ॾे वञो तव्हांखे न ॾे पर पर्ची ते तव्हांखे हमरा के माल मिले हमरा परेशान पर्ची बहाल आहे आऊं वञा त मूंखे आंगूठो करे वेठो आहे भला छा आहे चई ॻाल्हि ॿुध साम्हूं त के ॿिए सां ॻाल्हाईंदासूं पर जे पर्ची मोटाए त तुंहिंजी इज़त कान थी हुन करे बाबा हाणे इज़त रखणी आहे न तव्हांजी पर्ची अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह तौहीद जी पर्ची आहे या पर्ची खणी जॾहिं अचे थो ए मुंहिंजा रब तो मोकिलियो पर्ची लान खणी आया बाना वञी तोरा वाइदो आहे त तोसां नाइंसाफ़ी कान थींदी हिकिड़े पासे 99 पुड़ में पिया आहिनि किताब ॿिए पासे आ पर्ची रखी वेंदी किताब मथे थी वेंदा पर्ची ॻरी थी पवंदी फमन सक़ुलत मवाज़ीनुहु फ़हुव फ़ी ईशतिन राज़िया धणीअ जो पंहिंजो कानून जुड़ियल आहे
जंहिंजा नेक माल गरा निकता हुए सी आराम में हूंदो जन्नत में दाख़िल थींदो। हिकड़ी पर्ची ला इलाहा इल्लल्लाह जी अल्लाह जा बाना ही 99 किताबन 7 आसमान 7 ज़मीनूं दुनिया में जेतिरियूं शयूं आहिनि उहे हिकिड़े पासे पुर में ला इलाहा इल्लल्लाह ॿिए पासे हुजे तॾहिं बि ला इलाहा इल्लल्लाह गरो निकिरंदो। ही छा हो? हिन में बाननि जा मसला कोन हा, हिन में दुनिया वारनि जा कम कोन हा। अल्लाह अल्लाह जे विच जो मामलो उन करे चई बाने ऐं रब जो मामलो हो, उनखे माफ़ करे छॾियईं। हाणे टी ॻाल्हि कहिड़ी आहे जेको मुंहिंजो असुल मौज़ू आहे त उहे पाण फरमायो त हिनखे रोकियो वियो आहे, हिनखे चयो त बी ही तव्हांजा हिक ॿिए जा हक़ आहिनि, ही तव्हांजा हिक ॿिए जा हक़ आहिनि। जेसी तव्हां उहे क्लियर कोन थींदा तेसी ताईं अॻियां न वधंदे। इन ज़िमन में तव्हांखे ॿुधायां त मुस्लिम अहमद जी रिवायत आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफ़िल में वेठा हुजनि, पाण फरमायो फिलानी क़ौम जो माण्हू वेठो आहे तव्हां में को? कंहिं जवाब कोन हो। वरी पाण फरमायो त तव्हां में फिलानी क़ौम जो को माण्हू वेठो आहे? जवाब कोन मिलियो। टियों दफ़ो इरशाद फरमायो बाबा फिलानी क़ौम जो माण्हू को तव्हां में आहे? हिकिड़ो माण्हू वेठा पढ़ो पहिरें में छो न आवाज़ ॾिनई? ऐं आऊं त तव्हांजी भलाई जी ॻाल्हि करण वारो आहियां। तव्हांजो फिलाणो माइट मरी वियो? जी साईं। चई रोकियो वियो आहे जन्नत खां, हुन ते कर्ज़ आहे, जेसी ताईं कर्ज़ अदा नथो करी जन्नत में न वेंदे। हाणे इन करे तोखे मूं ॿुधायो आहे त वञी माथड़ी करे बंदोबस्त करे धणी जो कर्ज़ आज़ाद कयो त जन्नत में वञेव। हो वियो क़ौम खे ॿुधाए अल्लाह रसूल ॿुधायो आहे। हितां हुतां पटे सटे कर्ज़ ॾिनो, आयो चवण लॻो अल्लाह जे रसूल मूं सभु कर्ज़ ॾेई छॾियो आहे, पर हिकिड़ी माई बि चवे थी त मुंहिंजा बि 30 दिरहमनि ऐं कूड़ थी ॻाल्हाए। पाण फरमायो कूड़ ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे, इहा बि ॾेई आज़ाद कर। छा मालूम थियो? बाने जो कर्ज़ कयो अल्लाह जो त कोन हो न। जन्नत में धणी ॿियो सॼो क्लियर थी वियो, मामलो साफ़ थी वियुसि। कर्ज़ जे करे जन्नत में रुकावट आहे। अॼु कर्ज़ कहिड़ो शौक़ तो खणी, पाण बि खणी तुआरी माई बि तोखे खणी ॾे। छो जो अॼुकल्ह वरी चओ त बाबा माइनि खे कर्ज़ ॾींदासूं मर्दनि खे कोन ॾींदासूं। हूअं त रोज़ विढ़ंदे माई खे मिंट सिंध करे ईअं न कर तो 50,000 मिलनि था भला 5 तूं खणजां। हाँ ईअं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग लॻी पई आहे। हिकिड़ो माण्हू अचो चई साईं जी बा जंग लॻी पई आहे, ॾियो ख़बर जेकॾहिं जंग में घिड़ी पवां ऐं मारिजी वञा त मुंहिंजा सभु गुनाह माफ़ थी विया? पर हा सभु माफ़ थी वेंदो। अल्लाह ताला फ़रिश्ते खे मोकिलियो, मुझे पैगंबर के इतला दे, इन शख्स के ॿुधाइजो त भले तव्हां सां गॾु आहे, भले शहीद थी वञे, पर इहो ॿुधाइजो त कर्ज़ वरी बि माफ़ कोन कंदो। छो जो कर्ज़ मुंहिंजो कोन्हे। अंदाज़ो कयो तूं त केॾो शौक़दा आऊं। चवंदा सिंधी माण्हू नांग बि शौक़दा कर्ज़ में वठी ईंदो। ईमानदारी चवंदो यार इहो मदारी चयो आहे त ॾाढो बढ़िया फण कढी घुमे थो, इन में 2 पैसा मिली वेंदा पाण खे। जनाज़ो तैयार है, जनाज़ो तैयार है। पाण नमाज पढ़ण जे लाइ वधिया ख़बर पई त हमरा 2 दिरहमनि जो कर दिया, ओ 2 हज़ारनि जो 2 लखनि जो 2 करोड़नि जो 2 सवनि जो न, 2 रुपया जे पंहिंजे हिसाब में थींदा आहिनि। पाण पोइ ते हटिया। छा थियो साईं? चयो बाबा ही कर्ज़ी मोह है, तव्हां पढ़ाए छॾियो, असां कोन थो पढ़ायां। साहबा परेशान थी विया। आखिरकार हिकिड़े साहबी ऐलान कयो, चयो साईं अर्ज़ इहा आहे त तव्हां मुंहिंजे लाइ ऐलान कयो त हिन शख़्स ॾे जंहिंजा बि पैसा या जेको कर्ज़ा मूंखां अची वठे। पाण फरमाइनि टोटल, जिसे टोटल जो ऐलान कयो। जॾहिं हुन शख़्स जो ऐलान कयो आहे, उन खां पोइ मुंहिंजो पैगंबर अॻियां वधियो आहे ऐं हुन शख़्स जो जनाज़ो पढ़ायो अथसि। अॼु तूं सम्झी थो त मूं दुनिया जा माल हज़म करे छॾिया, मूंखे परवाह कान्हे। बाक़ी दुनिया में परवाह हुजनि अॻियां मरणो ॾुखियो थिए।
हुकूकुल इबाद जे मुतालिक बेहतरीन हदीस आहे जेका सही मुस्लिम में मशहूर हदीस आहे। हिकिड़े ॾींहुं सहाबा वेठा हुजनि, मुंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाल कयो, मनिल मुफ़लिस। मुंहिंजा सहाबा जी अल्लाह रसूल, मुफ़लिस केरु आहे, तंगदस्त केरु आहे? जे पाण सिंधी में चवंदे यार ढींगियो माण्हू तंगदस्त मुफ़लिस, चयोसीं असां में मुफ़लिस उहो आहे मल्ला दिरमल वला मता, ॼण माल सामान ज़मीन घर बार माना त को पैसो ॾोकड़ न हुजेसि, असां हिनखे मुफ़लिस चवंदा आहियूं। पाण फरमाइनि न, अल मुफ़लिस मिन उम्मती, मुंहिंजी उम्मत मां मुफ़लिस उहो शख़्स आहे क़यामत जे ॾींहुं ईंदो बि सलातिन व सियाम ज़कातिन याती कद शतम हाज़ा व कज़ब हाज़ा व अकल माल हाज़ा व सफ़क दम हाज़ा व ज़रब हाज़ा। हिन जी हालत इहा आहे, निमाज़ी ही हुयो, रोज़ेदार बि हुयो, ज़कात बि ॾींदो हो, पर माण्हुनि खे गारियूं ॾींदो हो। निमाज़ुनि जा ठका अथसि, सजदा बि करे वेठो, रोज़ा बि रखे पियो, ज़कात बि ॾे पियो, पर हिन जी हालत इहा हुई जो माण्हुनि खे गारियूं ॾींदो हो। अॼु गार त को मसलो ई कोन्हे। तव्हां हींअर थोरो ॿाहिरि ॾिसिजो, भले प्रोग्राम ख़तम ते ॿुधी वञनि पिया न, पर हिकु नौजवान खे भूंडो तकिड़ी वञी मुंहं ते मलींदो त थोरो घणी पोइ ते हुजे, कॾहिं त ॿिए खे मलींदा बि आहिनि। गार बि कची ॾींदा, मोट में हू वरी माना हुनखे गार ॾेई पोइ माना त हिक ॿिए सां माना त वांदा थींदा, पोइ हिक ॿिए खे भाकुर पाईंदा, हाल ॾे मुंहिंजो हाल त पहिरीं करे छॾियो, बेहया हाणे वरी कहिड़ो हाल पुछी। अदब सिखो, साईं अखलाक ते ॻाल्हायो न। हिकिड़ो सहाबी चए थो, मूं अल्लाह जे रसूल खे अर्ज़ु कयोसीं मूंखे नसीहत कयो। नसीहत आहे मुंहिंजा सहाबी कंहिंखे गार न ॾिजां। चए थो उहो ॾींहुं थियो मूं ज़िंदगी में कंहिं इंसान खे गार कान ॾिनी, मूं कंहिं उठ खे गार कान ॾिनी, मूं कंहिं बकरीअ खे गार कान ॾिनी। इंसान त ठहियो पर मूं जानवर खे बि गार कान ॾिनी। वरी पाण पढ़ण लॻिया त जेकॾहिं मुंहिंजा सहाबी तोखे को गार ॾे या तोखे को आर महसूस कराए या तोखे अहिड़ियूं ॻाल्हियूं यादि कराए, अहिड़े तुंहिंजा फलाणा अहिड़ा, तुंहिंजा माउ पीउ अहिड़ा, तुंहिंजो ख़ानदान अहिड़ो हो, हाणे तोखे माना त तयारु पियो करे विढ़ण जे लाइ या तोखे माण्हुनि जे साम्हूं शर्मिंदो पियो करे, पर ॿुध तूं हुनखे मोट में गार न ॾिजां। तोखे ख़बर जे हूंदे बि हुनखे आर न ॾियारजां। छो कि टोटल वबाल वञी पाण खणे, तूं छो खणंदे? ज़बान अल्लाह छो ॾिनी आहे? इन शइ त कान ईंदुसि। अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन। ओ इंसान ॾिसण लाइ तोखे मूं ॿ अखियूं अता कयूं। अखि मामूली आहे छा? अंधे गानी पुछ न कि थींदी छा आहे, तोखे तरह महसूस कोन थो करे। ही अख जेकी अल्लाह चए थो, अरे ही चोटियारियूं त छा, ज़िलो सांगड़ छा, पूरी सिंध छा, पाकिस्तान छा, की पूरी दुनिया विकण, पूरी दुनिया एक काफ़रो। ऐं मां जे पेटा तोखे अंधो पैदा कयां, पूरी दुनिया विकणी ॾींहुं त मूंखे अखियूं मिलनि, दुनिया जा तबीब, दुनिया जा हबीब, दुनिया जा डॉक्टर, दुनिया जा सियाणा, दुनिया जा ॾाहा, दुनिया जा ॼाणू सभु गॾु थी पवनि कि कंहिंजो वस न आहे त तोखे अखि ॾे। अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन। ॻाल्हि हाण लाइ तोखे ज़बान अता कयमि,